मथे जो सूरु हूअं त आम मर्ज़ आहे जेको थकावट, घणे कमकार, कंप्यूटर स्क्रीन तोड़े मोबाइल स्क्रीन खे घणो ॾिसण या वरी ओजागो करण ऐं घणे सफ़र जे करे थिए थो, जंहिंमां माण्हू थोरो आराम करे या को हल्को फुल्को इलाज वठी जिंद छॾाए सघे थो। पर इहो मथे जो सूरु इंतिहाई ख़तरनाक बि हूंदो आहे, जेको केतिरनि ई माण्हुनि खे मर्ज़ वांगुरु चिंबड़ियल रहे थो, जंहिंजा मुख़्तलिफ़ सबब ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, जंहिं लाइ ज़रूरी आहे त माण्हूअ खे कंहिं माहिर डॉक्टर सां राब्तो करे पंहिंजो मुआइनो कराइणु घुर्जे। जेकॾहिं को नासूर वारो मसइलो नाहे त पुराणे खां पुराणे मथे जे सूर मां जिंद छॾाइण लाइ कुझु बहितरीन ऐं इंतिहाई फ़ाइदेमंद नुस्ख़ा बि मौजूदु आहिनि, जिन ते अमल करे मथे जे सूर मां जिंद छॾाए सघिजे थी। जिन मां हिक नुस्ख़े बाबति अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं। पुराणे खां पुराणी ऐं ख़तरनाक मथे जे सूर मां जिंद छॾाइण जे लाइ तव्हांखे रुगो हिक बादाम ऐं हिक कारे मिर्च जी ज़रूरत पवंदी। हिकु बादाम ऐं हिकु कारे मिर्च जा इहे ॿई दाणा राति जो कंहिं कोप में थोरे पाणीअ में विझी पुसाए रखो। सुबुह थियण ते नेराने उन्हनि ॿिन्ही दाणनि खे सही नमूने चॿाड़े खाई वञो। इहो अमल तव्हांखे ॾींहंनि या हफ़्तनि में त न, पर हिकु ॿिनि महीननि खां पोइ अहिड़ा त फ़ाइदा ॾींदो जंहिंजो तव्हांखे अंदाज़ो बि नाहे। इन में घणी महिनत या ख़र्च बि नाहिनि, उन करे जेकॾहिं लगातार बुनियादनि ते तव्हां रोज़ नेराने हिकु बादाम ऐं हिकु कारो मिर्च पुसियल खाओ था, त इहो न रुगो तव्हांजी पुराणे खां पुराणे ऐं ख़तरनाक मथे जे सूर मां जिंद छॾाए छॾींदो, पर इन सां तव्हांजे दिमाग़ खे ताक़त बि मिलंदी ऐं तव्हांजी नज़र बि तेज़ थींदी।